पीटीआई ते कंहिं बि क़िस्म जी पाबंदी न आहे। इलेक्शन कमीशन ऐं निगरां हुकूमतूं समूरियूं सियासी पार्टीज़ खे बराबरीअ जो मौक़ो ॾियणु यक़ीनी बणाईंदियूं। निगरां वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त चूंडुनि जी तारीख़ ॾियणु निगरां हुकूमत न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। इलेक्शन कमीशन जंहिं ॾींहुं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कंदी उन ॾिहाड़े ई चूंडूं करायूं वेंदियूं। फ़लस्तीनी मज़ामती तहरीक हमास जे इसराइल ते हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंगु 500 खां वधी वियो, 1500 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फ़ौज सीनियर कर्नल जोनाथन स्टर्नबर्ग समेत 300 खां वधीक फ़ौजी मारिजण जी तस्दीक़ करे छॾी। हमास पारां सीनियर इसराइली कमांडर समेत केतिरनि ई माण्हुनि खे यकमाल बनाइण जी दावा। इसराइल में दाख़िल थियल हमास ऐं इसराइली फ़ौज विच में वक़्फ़े सां चकरियूं जारी। बरतानवी मीडिया मूजिबि हमास इसराइल जे 22 हंधनि ते मौजूदु आहे। इसराइली जे जवाब हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद थी विया, 1700 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल जे वज़ीर आज़म बिन नेतन्याहू फ़लस्तीन ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे छॾियो। फ़लस्तीनी शहरनि खे फौरी तौर गज़ा ख़ाली करण जी धमकी। बयान में इसराइली वज़ीर आज़म चयो त इसराइल जंग वारी हालत में आहे। हमास खां बदिलो वठंदासीं। गज़ा में हमास जे ठिकाणनि खे मलबे जो ढेर बणायो वेंदो। इसराइल गुज़िरियल ॾींहं खां गज़ा जी बिजली ऐं आम वाइपे जे शयुनि जी सप्लाई बि बंदि करे चुको आहे। पाकिस्तान इसराइल ऐं फ़लस्तीन विच में छिकताण दौरान इंसानी जाननि जे ज़ाया थियण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। निगरां परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त फ़लस्तीन सां यकजहतीअ तौरु गॾु बीठल आहियूं। इसराइल खां मुतालबो कयूं था त तशदुद ऐं जबरी खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। आलमी बिरादरी तकरार जे ख़ात्मे, शहरनि जी हिफ़ाज़त ऐं विच ओभर में डिघे मुदे वारे अमन लाइ मुदाख़लत करे। इसराइल ऐं फ़लस्तीन विच में पैदा थियल छिकताण ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास अॼु थींदो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस पारां इसराइल ते हमास जे हमलनि जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त इसराइल ऐं फ़लस्तीन विच में जारी छिकताण जे ख़ात्मे लाइ समूरियूं सिफ़ारती कोशिशूं अमल में आंदियूं वेंदियूं। कावे शइ KTN न्यूज़ जे शहीद रिपोर्टर जान मोहम्मद महर जा क़ातिल 56 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थिया। सखर पुलिस रुॻो कुझु सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करण बाद आरामी थी वई। कलमधड़नि पारां शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सुभाणे समूरे मुल्क में एहतजाज जो ऐलान। सिंध में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू न थी सघी। पुलिस केतिरनि ई शहरनि में अफ़गान पनाहगीरनि जे इलाइक़नि ॾांहुं वञण जी ज़हमत न कई। कराची में अफ़गाननि समेत लखें गैर मुल्की तरसियल। खैरपुर में बि अफ़गान पनाहगीरनि ऐं ॿियनि गैर मुल्कियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। डहरकी पुलिस बि गिरफ़्तार कयल अफ़गान वापारीअ खे आज़ादु करे छॾियो। सुञाणंदड़नि में कावड़ जी लहर पकड़ियल। अफ़गानिस्तान जे सूबे हरात में ज़लज़ले खे फौतुनि जो अंगु 2000 खां वधी वियो, 9000 खां वधीक ज़ख़्मी। 6.2 जी शिदत सां आयल ज़लज़ले सबबि हर तरफ़ तबाही। अफ़गान मीडिया मूजिबि ज़लज़ले जे झटकनि सबबि केतिरियूं इमारतूं ऐं केतिरा ई ॻोठ मलबे जो ढेर बणिजी विया। मलबे हेठां दॿिजी वियल माण्हुनि खे कढण लाइ सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन जारी। ICC वर्ल्ड कप में अॼु भारत ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीम साम्हूं साम्हूं। जिनाए क्रिकेट ग्राउंड ते मैच दौरान बरसात जी वक़्त थी।